कुनरी भरसा मांजाकर में बिलावल भुट्टो ज़रदारी, शाह मोहम्मद शाह ऐं ॿियनि पारां नवाब यूसुफ टालपुर जी वफ़ात ते ताज़ियत। शाह मोहम्मद क़बर ते पिणु वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॻोठ मौजाकर पहुची। नवाब यूसुफ टालपुर जी वफ़ात ते संदसि पुटनि तैमूर टालपुर, यूनुस टालपुर ऐं मरहूम जे भाइरनि सां ताज़ियत करे मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। साण गॾु वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA मीर मुनवर टालपुर, महेश मलाणी, जमील सुमरो, ऐनी मरी, कासिम सिराज सुमरो ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी जे अचण ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त हुआ। जॾहिं संदसि प्रोग्राम में मक़ामी साफ़ियुनि खे कवरेज खां रोके अंदरि अचणु न ॾिनो वियो। चयो वियो त फ़ोटो सेशन ऐं वीडियो क्लिप्स जो इस्लामाबाद मां मञ थियल आहे। जॾहिं त अंदरि वेठल PP कामरेडनि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी जी वीडियो ठाहे सोशल मीडिया ते पिणु वायरल कयूं वयूं, जंहिं ते मक़ामी साफ़ियुनि पारां तशवीश जो इज़हार कयो वियो। होॾां मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻवान शाह मोहम्मद शाह, MNA इरफान लिगारी, MPA नवाब हालार वसाण, ज़िया अब्बास रिज़वी, सूबाई मशीर सैयद रियाज़ शाह खुरासानी, ज्ञान चंद ईसराणी, जिस्कम चेयरमैन डॉक्टर न्यास कालाणी, लाला मुराद पठान ऐं ॿिया पिणु तॾे ते पहुची तज़ियत कई। नून लीगी अॻवान सैयद शाह मोहम्मद शाह नवाब यूसुफ टालपुर जी क़बर ते पहुची गुल निछावर करे दुआ पिणु घुरी। उन मौके ते नेशनल प्रेस क्लब समारोह सदर डॉक्टर हेमलाल बाघाणी जी टीम जे जनरल सेक्रेटरी गुलजी सुरमाणी, नायब सदर शेर मोहम्मद बलोच, साफ़ी ज़फ़र अली बुरगड़ी पहुची मीडिया कवरेज कई। बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ, जिन गॾिजी दुआ घुरी। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल बाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।